नाज़रीन असां हिन वक़्तु मौजूदु आहियूं सुईगेस जे शहर में ऐं सुईगेस जे शहर में ही सिविल सोसाइटी मुख़्तलिफ़ मकतब जे फ़िक्र जे तरफ़ां धरणो लॻायो वियो आहे जेको बुनियादी आहे अलीबर वाह जे जेका आहे उन में पाणीअ जी बंदीअ जे ख़िलाफ़ पर हितां जा टोटल वाह जेके आहिनि या वाहन जूं जेके पुछड़ियूं आहिनि उन में मथियां कुंभनि खां इन्हनि खां जेके जेके बि वाह अचनि था उन्हनि मूं सभु वॾा माण्हू ऐं पंहिंजो ॻोरपट ऐं पंहिंजो ज़ालिम जेके आहिनि ग़रीबनि जो पाणी न सिर्फ़ु चोराए था वञनि पर उन सां गॾोगॾु जेको आपाशी खातो आहे उहो पैसा वठी करे मिली भगत करे ऐं हिननि आबादकारनि ज़मींदारनि हिते मारोड़नि साॻीअड़नि जे निड़ीअ ते न ॾेई ऐं हुननि जो जेको पाणी आहे उहो खणी थो वञे उन जे करे फ़सुल जेके आहिनि बर्बाद थी था वञनि बनियूं वीरान पियूं आहिनि सवनि जे तइदाद में एकड़ जेके आहिनि उहे बरपट जो ॾेख ॾेई रहिया आहिनि उन मजबूरीअ जी हालति में ही जेके आहिनि माण्हू निकिता आहिनि त पंहिंजो पाणी बचायूं पंहिंजूं ज़मीनूं बचायूं पंहिंजा फ़सुल बचायूं त इन सिलसिले में असां ॻाल्हायूं था पंहिंजो तारीफ़ कराइजो। महताब बंशर फार्मर तालका प्रेसिडेंट जेको हे एहतिजाज थियो आहे धरणो जेको हयो आहे इन जे लाइ असां ॿुधाईंदा हलूं त हे जेको विर्छ आहे पाणी जी लीगल विर्छ जेका हिननि पाण इरिगेशन वारनि हिकिड़ी स्टेटमेंट जमा कराई उहा इहा हुई त जेके ॿ वाह आहिनि फैज़गंज जा माना MP जो वाह आहे हिकिड़ो या ॿियो जेको आहे उते रहनि था इक़्तिदार जा माण्हू उन में जेका विर्छ हुई 698.93 जेका आहे सा क्यूसिक पाणी ॾियणो आहे ॿिनि वाहनि खे हुननि ॾिनो आहे फैज़गंज वाह ऐं VO वाह उन खां पोइ उन 4 वाह आहिनि वरी ॿिया उहे बि फैज़गंज सां तालुक़ु रखनि था घणा उन में जेको वाह आहिनि उहे अली नवाज़ वाह आहे ऐं ॿिया जेके वाह आहिनि उन्हनि 4 वाहनि खे अली नवाज़ पंद्रियो ऐं जेको आहे सो फैज़ बख़्श वाह उन्हनि वाहनि खे हुननि पाणी ॾिनो आहे जेका विर्छ आहे 594 क्यूसिक पाणी माना जेके 2 आहिनि वरी 4 आहिनि उन्हनि जो पाणी ॾिसो वरी ज़ुल्म जेको हे सरापा एहजाज जेके माण्हू आहिनि उहे इन ते थिया आहिनि त उन्हनि खे 10 वाह जिन 10 वाहनि खे जेको लीगल जेका विर्छ ॾिनी वई आहे उहा पाणी जी इहा आहे उहा जेका ॾिनी वई आहे टोटल 591 क्यूसिक आहे माना 4 खां बि घटि आहे 2 वाहनि खां बि घटि आहे ऐं मां चवंदो 591 जो अधु हिसो बि उन्हनि वाहनि खे नथो ॾिनो वञे जेकॾहिं तव्हां ॾिसंदव त सानेसो शाख 4 महीननि खां बंदि आहे उते बंजर लॻी पई आहे जे ईंदो अलीबर वाह ऐं हक़ीक़त इहा आहे त मीर वाह जेको असुलु आहे मीरनि जी जॾहिं स्टेट हुई तॾहिं इन मीर वाह मां जेको अलीबर वाह खे वॾे पुट जो जेको इहो वॾो पुटु सम्झिबो आहे न उनजो दर्जो ॾिनो वियो उन वॾे पुट जे हिसाब सां उनखे जेको हक़ु मिले थो असां चवंदा उहो कुंभ खां पोइ हिते बसाण साहिब आहिनि ॿिया आहिनि या जेके सियासी माण्हू रहनि था पिया पॉलिटिकल हिसाब सां मलाह आहिनि जिसकाणी आहिनि उन्हनि जो केलो आबाद थो थिए हिन महिल बि ऐं केलो वधीक पाणी थो पीए ऐं किथे बि कोन्हे इहो कानून नथो चए त तव्हां मुंड ते केलो ॾियो ऐं जेको पुछड़ी अचे पुछड़ीअ ते वरी तव्हां पीअण जो पाणी बि न ॾियो अफ़सोस इहो आहे त पुछड़ीअ ते पीअण जो पाणी बि कोन्हे मुंड ते हुननि जो केलो आबाद थिए थो उहो बंदि नथो थिए पियो 12 महीना इहा हालत आहे 12 महीना इहा हालत आहे उन खां पोइ मुख़्तलिफ़ टेक्निकलिटीज़ करे हिन सां वाह बंदि था कनि पिया उन में चवंदा आहिनि साईं हाणे असांखे वाराबंदी आहे ऐं वाराबंदी थिए वाह पको थिए हिकिड़ो कोई 10 वाहनि मां को ॿियो मसइलो थिए तभी बि हे जेके करप्ट माफ़िया आहे उन्हनि वाहनि खे बंदि कंदी आहे हथ सां सिर्फ़ु उन्हनि 2 वाहनि खे पाणी पहुचाइण जे लाइ जेके वाहनि जी वाराबंदी 16 तारीख़ ते इहे वाह जेके हुआ इहे बंदि थियणा आहिनि इन्हनि जी वाराबंदी जो शेड्यूल हिन जमा करायो आहे पर अफ़सोस जहिड़ी ॻाल्हि आहे त इरिगेशन खातो आहे छा उहो पैसा वठी करे ऑफिसर पाणी विकिरो था कनि ग़रीबनि जे निड़ीअ ते न था ॾियनि हुननि जे पेट खे जेको आहे बुख था ॾियनि ऐं पंहिंजो जेको आहे बिब भरनि था। बिल्कुलु मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त जेके करप्ट माफ़िया जेका वेठी आहे इरिगेशन जो जेको अमलो आहे इहो पैसा वठी हफ़्ते जी बुकिंग ते अचे थो 15 ॾींहंनि जी बुकिंग ते अचे थो महीने जी बुकिंग ते वरी उहे मथे पंहिंजे जेको इक़्तिदार में माण्हू वेठा आहिनि उन्हनि खे पहुचाइनि था पिया उन्हनि खे ॾियनि था बाबा हाणे हेतिरा पैसा ॾियो हेतिरो टाइम असां तव्हां सां गुज़ारींदासीं उहे माण्हुनि जो को हिननि असांजे बनी सां कंहिं ग़रीब मिसकिन माण्हुनि सां कंहिंजे उथण वेहण सां को वास्तो न आहे उन्हनि जो सिर्फ़ु पंहिंजो पैसो पंहिंजो पेट भरे ऐं जेके माण्हू आहिनि वेठा आहिनि जेके मथे हुनजी माफ़िया वेठी आहे उनखे पहुचाइणो आहे उन्हनि खे ख़ुशि करिणो आहे। हीउ मसइलो दाइमी कीअं हल थी सघे थो जंहिंमें माना हमेशह जे लाइ पाणी ईंदो रहे आबादगारनि जी ज़मीन आबाद थींदी रहे ऐं उन्हनि खे पंहिंजो हिसो मिलंदो रहे ऐं कंहिंखे तकलीफ़ न थिए। इहो जेको असांजो लीगल इशू आहे जेको ग़रीब मिसकिन माण्हुनि जो आहे त मां ॿुधाईंदो हलां शौक़ साहिबु त हिते जेको मसइलो आहे हे माण्हुनि जी कंहिंजी बि 100 एकड़ खां मथे ज़मीन आहे हिननि माण्हुनि जी कंहिंजी 5 एकड़ कंहिंजी 10 एकड़ कंहिंजी 20 एकड़ उन्हनि जो हिकिड़ो ॿारो बि आबाद नथो थिए पियो
माण्हुनि जूं 100 एकड़ूं जेके वॾेरा वेठा आहिनि ऑफिसर शाही जा जंहिंजो आबाद नथो थिए पोइ त उहो ज़मीनुनि जा रेट ई किरी पिया हूंदा उहे वीचारा 100 एकड़ वारा बुख मरंदा हूंदा रेट किरण खां छा वठण जी को चॉइस ई नथो रखे पियो अॻे जेके ज़मीन 30 लख में एकड़ वेंदी उहा 10 लख में बि हुनजी नथी वञे पर असां था चऊं कलर महांगो थियो उहो पैसनि सां वरितो वियो वठनि पिया ग़रीब हारी मिसकीन हे पाणी आहे जॾहिं पाणी खुले ई नथो अचे ई नथो वाह में त किथां आणींदा माण्हू उहो जेको ग्राउंड वाटर आहे जेको हेठों ज़मीन जो पाणी आहे उहो बि बिल्कुलु बिल्कुलु उहो जेको पाणी आहे उहो हेठियों जेकॾहिं पाणी वाह में ईंदो आहे त उन सां गॾु ट्यूबवेल जो पाणी थोरो घणो असां हिते इस्तेमालु करे ग़रीब माण्हू मिसकिन माण्हू पंहिंजो गुज़र सफ़र कंदा आहिनि बचनि जो पर हिन महिल इहो माहौल लॻो पियो आहे त इहो जेको पाणी आहे इहो जेकॾहिं नथो अचे त न असांजो ट्यूबवेल हलंदो न असांजो जर पाणी ॾींदो असांजो जर जेको 10 फुट 15 फुट ते 20 फुट ते अचे पियो मिठो पाणी पियो ॾिए हाणे उहो खारो थी वियो आहे ऐं उहो 50 फुट ते बि नथो पाणी निकिरे पियो उतां रुॻो धूड़ निकिरे थी पाणी नथो निकिरे 50-60 फुट ते बि हेठि नथो निकिरे जेकॾहिं हाणे आईंदा जे 5 साल 10 साल पाणी अॼु छा हिकमत अमली तव्हां अॼु त धरणो हयो आहे हे ख़तमु थी वियो पर जे अञा पाणी नथो अचे त छा माना हिकमत अमली असांजी इहा आहे त असां कानूनी माण्हू आहियूं पाण कानून सां तालुक रखूं था असां हिन जे मथां पिटीशन दाख़िल कई अॻु में बि हाणे बि असांजी पिटीशन इन पर्सन तयारु आहे इनशा ताला उन में असां सेक्रेटरी खे घुराईंदासीं अनक़रीब हाई कोर्ट सखर में इहो सेक्रेटरी ईंदो ऐं हिन शइ जो असांजो चीफ जस्टिस बि सो मोटो नोटिस वठंदो ऐं असां तव्हांखे इन्हनि माण्हुनि खे अॻु में बि असांजो जेको पाणी जो पुरावो या विर्छ उहा कोर्ट असांजी पूरी कराई उहा हली कुझु टाइम पर घणा वाह आहिनि जेके माना खाली लॻा पिया तक़रीबन 10 वाह अहिड़ा आहिनि 10 खां 12 वाह आहिनि त को पाणी छॾियो हुजां थोरो घणो उहो बि सिर्फ़ु हिननि खे ख़बर पई त थो आवाम मथे थो असांजे ऑफिसुनि में ईंदो असांजा गले में हथु विझंदो असांखे माण्हू लाज़मी आहे जंग थींदी आहे इन हिसाब सां जॾहिं छितो थींदो आहे हे आवाम जेको आहे न हे सरापा एजाद तॾहिं थियो आहे असांखे रोज़ो आहे हिन महिल रमज़ान शरीफ़ आहे हे सभु रमज़ान किथां आया माण्हू तमामु घणनि ॻोठनि खां सुगेश जे हिसाब सां मां चवां थो जनरल बोज़दारनि खां वठी थरी मीरवा सॼो तालको जेको आहे उन सां ज़ुल्म आहे उन सां नाक आहे ऐं उन सां जेको आहे सो पंहिंजी बराबरीअ जो सलूक नथो कयो वञे वोट वठी नुमाइंदा गुम थी वञनि असल जेको मसलो आहे ही हिकिड़ी वॾी माफ़िया आहे इन माफ़िया जो इहो ई किरदारु आहे त हीअ ज़मीनूं बंजर थियनि त हीअ भुॻड़नि में हारी खपाइनि तव्हां हिन मेरान हाईवे तां वञो त हज़ारे कालूनियुनि जा इफ़्तिताह था थियनि इहे सभु कालूनियूं इन्हनि हुकुमरान धुर जे चूंडियल नुमाइंदनि जूं आहिनि इहे कालूनियूं आहे हुननि वटि एतिरा पैसा हुननि जी वाफ़र मिक़दार में पिया आहिनि त हुन वटि मापनि नथा पैसा पोइ सोचनि था प्लानिंग कंदा तव्हां कुझु साल पहिरियों जीअं इंडिया जूं फिल्मूं ॾिसंदा आहियो न हीअ अॼुकल्ह जा भोतार उन्हनि विलन वांगुरु थी विया आहिनि हिननि ते आवाम ते कोई तर्क न आहे हिननि जी हिकिड़ी प्लानिंग आहे त हीअ ज़मीनूं बंजर कंदा हर शइ अॻ में तव्हांजी सभु शइ महांगी थी दवाऊं महांगी थियूं कलर महांगो थियो फसल जी टेक हुई उन फसल जी टेक ते हर शइ उन्हनि प्रोवाइड कई पर जंहिं महिल फसल लाइ पाणी न हूंदो त हाणे बनियूं कहिड़े कम जूं हूंदियूं हीअ ग़रीब जंहिं महिल जा बचा बुख मरंदा त इहे बनियूं खपाईंदा त वठंदा केरु इहे चूंडियल रेट बि किरी पिया वठंदा उहे जिन करप्शन करे हज़ार खरबे रुपया पंहिंजे घरनि में लिकाए रखिया आहिनि एरीगेशन खातो कहिड़े तरीक़े सां सही एरीगेशन खातो न आहे ही हिननि जा चमचा ॿडी अचे अलीबार में ॿडी पाणी अचे ॿडीअ जी कहिड़ी वाराबंदी आहे इम्तियाज़ मलाह खे पाणी पुॼाइणो आहे अलीबार में पाणी अचे थो काइमल शाह जे पुट खे पाणी पुॼाइणो आहे अलीबार में पाणी अचे थो वसाणनि खे माछी माइनर ते पाणी पुॼाइणो आहे अलीबार में पाणी अचे थो हफ़्ते जा 3 ॾींहं पाणी अचे थो अलीबार में बक़ाया सब्जी बंदि आहे न त हिकिड़ा अहिड़ा आहिनि जेके विच ते ई पाणी खणी था वञनि जेके साईं फैज़गंज तालके सां बि असां वारी वेदन आहे उते बि कुझु बासरनि खे पाणी पुॼे थो पर जेको पाणी जी सॼो सूरत हाल आहे हुननि ते असुली वसाइण भाइरनि जो कब्ज़ो रहियो आहे अलीबर वाह हुजे मीरवाह हुजे ऐं काइमल शाह इम्तियाज़ मलाह नओं वॾेरो पैदा थियो आहे उनजे लाइ वाराबंदी कोन्हे मूंखे को बि बाशऊर माण्हू ॿुधाए त वाराबंदी 15 ॾींहं या 8 ॾींहं हलंदी आहे न 3 ॾींहं पाणी छॾणु बक़ाया ॾींहं बंदि करणु कहिड़ी वाराबंदी आहे हीउ कहिड़ो कानून आहे जे पाणी जी पंहिंजनि खे पैसा वठी बाबा हुननि जा नौकर आहिनि न हीउ यूनिस डोमकी बोतारनि जे दर जी सफ़ाई कंदो आहे हू इंजीनियर आहे अॻ में हिते शरफ़ुद्दीन बांबण हुयो लोकल हुयो इंजीनियर इंतिहाई बहितरीनु शरीफ़ इंसानु हुयो हुन हर वाह ते पाणी पहुचायो पर जॾहिं कोई यूनिस डोमकी आयो आहे ही भोतारनि जो गुलाम आहे ही भोतारनि खे पाणी घर वेठे पैसा वठे थो सर पैसा छा पोस्टिंग वठे थो पोस्टिंग हुनखे उन आधार ते मिले थी त तूं असांजे जेके हिते हुकुमरान दुर्जा माण्हुनि खे पाणी पुॼा उहो हुननि खे पाणी पुॼाए थो हुनखे पोस्टिंग जा ॿिया रोड छा थियो सर रोड अहिड़ा जे धरणा हणंदासीं रोड मिलंदो जे हक़ जे लाइ आवाज़ उथारींदासीं मकानी चूंडूं बि अची रहियूं आहिनि
छा आहे जेको पाणी नथो मिले त हुकुमरान घुरिजे वोट बैंक ते हिन पाणीअ जो बसर पवंदो? बिल्कुलु इन असां इहो तव्हांखे ॿुधाइणु चाहियूं था त हिन अवाम जो लाज़मी असरु जेको आहे वार्डनि ते टाउननि जे हिसाब सां हर शइ ते पवंदो। जॾहिं हिकिड़ो माण्हू सरापा एहतियात थी सघनि था इहे फ़ोन ते इहे जेके सियासी हिसाब सां हर रोकथाम हुननि कई, पर पोइ बि इहे माण्हू रोडनि रस्तनि ते आया आहिनि, बीठा आहिनि, त इनशा अल्लाह ताला जेको हे नेक्स्ट टेन्योर अचे थो पियो इहो बलदियात जो इन ते बिल्कुलु असरु पवंदो। छा था चओ? सर असां इहा रिक्वेस्ट था कयूं, हिकु त ठरीमीर सां बदकिस्मती सां इहो नाहक आहे त हिते उमेदवार ॿाहिरियां था अचनि, ॿाहिरियां अची बीजेपी परदेसी सर इम्पोर्टेड एहसास न आहे न सर एहसास। जॾहिं उन्हनि खे CM साहब जी दावत करणी थी पए उहे उनखे वरी पंहिंजे बंगलनि ते था कराइनि, हिते अची ॾेखारनि न तरक़ियाती कमु, त हिननि बीजेपियूं जेके वरितियूं उहे काॾे कयूं, हिते कनि कोन था। ॿी नंबर ते असांजे क्रेडिट असांखां वोटनि ते वज़ीर थी MP MLA थी वरी असांजो पाणी कायूं था वञनि, पोइ हिते शिराज साहब कायूं थो वञे ऐं साजिद साहब, सभु माण्हू अहिड़ा आहिनि चवंदा नालो न खणो, छो न खणो यार, जॾहिं मुंहिंजे घर माल मोह पियो आहे, बचा बुख ते आहिनि, मां नालो छो न खणा, तंग आहे त जंग आहे। हाणे असां हिननि जे बंगुलनि जो घेराव पुछड़ियुनि जा साहब सर मथे वसाण साहब मीरवा मुकमिल पूरजी चुको आहे, अंग्रेज़ दौर खां वठी उन जी भल सफ़ाई न थी आहे, पोइ जेको वसाण साहबनि खे पाणी खपे थो, हिसे जो पाणी दरिया में मीरवा खणी कोन थो सघे, छो त करप्शन जे वर चढ़ी वई आहे बजट, नथो थिए त वसाण साहब पंहिंजो पुरावो था कनि, जॾहिं उन्हनि जा केला बाग़ ड्राइव करे था वञनि मुंड ते आहिनि त वरी पोइते था ॾियनि, पोइते वरी पुछड़ीअ में भोतारनि खे खपे, विच ते असां कीड़ा मकोड़ा राति छॾियऊं था पाणी, राति सर छॾियऊं, इहो ॾेखाव खां शाखूं हालियूं कयूं अथऊं, पुसायूं अथऊं, त मथां शौकत नूनारी साहब या को ॿियो अचे मथां सुकल शाख ॾिसे। खाली भरियूं अथऊं सर, कलाक ॿ छॾी आऊं। अच्छा हाणे मूंखे ॿुधायो त हे त मुड़ंदा कोन, इहो ई कमु कंदा ईंदा, पोइ हे त धरणो हिकिड़ो तव्हां हाणी करे अॻिते जे लाइ मां थो चवां मूंखे जेकेट मिले त मां हिननि जे भाकुरो ॾी हणां, ख़ुदकशीअ ते असां अची विया आहियूं, जॾहिं माण्हू पाण खे क़तल करे थो त ॿिए खे करण में कहिड़ी देरि आहे। ज़मीनुनि जा रेट किरी पिया आहिनि, केरु वठे ई कोन थो सर, रेट कहिड़ा, आख़िरी लास्ट जिया पोइ इहो आहे, खपायूं काॾे वञो, पिनण ते केरु ख़ैरु ॾिए थो, तव्हां ॾींदव, हर को चए थो माफ़ कर, आख़िर खपायूं बि काॾे वञूं। अच्छा ॿियो इहो आहे त पाणी न हुजण जे करे जेको ग्राउंड वाटर आहे, जेको मिठो पाणी पीअण जो, उहो बि उन में सैंखियो अची वियो आहे सर, जॾहिं उनखे कुदरती मिठो पाणी नथो मिले, जर सॼो कौड़ो थी चुको आहे, जॾहिं नलके जो पाणी खारो आहे त ट्यूबवेल उते किथां हणायूं। इरिगेशन वारा घणा पैसा था वठनि जेके सर इरिगेशन वारा फोड़ीअ जे रूप में हर हिक खां त नथा वठनि नी, असां जहिड़ो सचो कामरेड चई ॾींदो, जेके उन्हनि जा वाठा आहिनि उन्हनि जे थ्रू वठनि था, बासर माण्हू खां अन्न बि गॾु कयो अथऊं, जेको अन्न बि वठनि था, जी सर अन्न बि वठनि था, अन्न बि वठनि था, हर शइ वठनि था पिया। हा सर उहो ई साॻियो ई आहे, असां तो अज़ाब लथो ई कोन्हे। यूनिस डोमकी वॾे में वॾो क्रिप्ट इंजीनियर आहे, इन खे फिल फोर हितां बदिली कयो वञे, इहो सिर्फ़ु इंजीनियर हिकिड़ो पढ़ियल हूंदो आहे, कमीशन ऑफिसर, त उहो सुहिणे तरीक़े सां इदारे खे हलाईंदो आहे, पर हे सिर्फ़ु वाठागिरी करणु अचनि था हिते, असांखे ॾाढो पैसा खाइण था। आख़िरी उमेदु असांजी तव्हां मीडिया वारा आहियो, तव्हां असांजो साथ ॾियो, सपोर्ट ॾियो, असां बदज़न थी अॼु तव्हांखे कीअं लॻो, माण्हू निकिता, माण्हू बिल्कुलु माण्हुनि में तंगी आई आहे, पहिरियों खां घणो शऊर आयो आहे, जॾहिं बुख बदहाली किथां किथां आया माण्हू सर बोज़दार वॾा खां वठी तालके सॼे थरी तालके जा आया, ऐं अली वाह कहिड़ा कहिड़ा आहिनि जेके बंदि आहिनि सर मुंड खां अलीबर वाह वाह, जेके निंदणका आहिनि सर, निंदणका अलीबर वाह मुंड ते वसाण साहब आहिनि, उन खां पोइ कुंभर घोर ते निंदणको आहे, उन खां पोइ साजिद साहब अलीबर वाह तो मथां भीम हणाए काए वियो आहे 15 मां परी भर, माना अलीबर ते भीम हणाए शाख मथां टिपायो आहे पीर वसण खां, तव्हां इन ते त ॾिसो वञी न एॾो नाक, उन खां पोइ सर साने सो शाख सुकल आहे, संदारंग बिलावल सोनवा इहे निंदणका वाह सुकल आहिनि सर। असां ग़रीब आबादगार वीचारा बदज़न थी विया आहिनि, माण्हुनि में भाउ बि जहिड़ो थिए थो, जॾहिं मां कावड़ियल आहे, मारे कंहिं सेठ जो कर्ज़ु आहे या बचो बीमार आहे, दवा नथो वठी ॾेई सघां, ख़ैर दलाली करे भाउ का ॻाल्हि चई, मां हुनखे अडंगी वर्ती ॾींदुमि, जहिड़ो थी थो पए, माण्हू बदज़न थी विया आहिनि। मां हिननि खे रिक्वेस्ट थो कयां त महिरबानी करे ख़ुदा रा तव्हां असांखे तरक़ियाती कम त न आहिनि,
पर जेको ब्रिटिश दौर खां वठी असांखे डिस्ट्रीब्यूशन पाणीअ जी मिले थी इहा असांजी न खसियो, असांजो जर कौड़ो न कयो। हिननि खां अंग्रेज भला के हिसाब भला सर, के हिसाब भला अंग्रेज़नि में तरक़ी हुजे हा, पर असांखे कहिड़ी ख़बर हुई ॾाढे क़ाइद आज़म खे त अहिड़ो वैल थींदो। पाणीअ जे लाइ जो असांजो जेको बुख हड़ताल आहे, जेको एहतजाज धरणो आहे, हिन मीरवा तालुके जे समूरनि शहरनि शिरकत कई आहे। पाणी तव्हां हिते ॾिसो त पीर बुढड़े ते गैराबाद हिते ज़मीन हूंदी हुई, उहा फरियाल टालपुर वती आहे, त हाणे उते पाणी जेको आहे सो पहुचाए वञे थो। किथे वती अथई फरियाल? पीर बुढड़े जे भरिसां सियालनि जी ज़मीन हुई जेकी उते कॾहिं बि पाणी ज़िंदगीअ में न पहुतो, पर हाणे फरियाल टालपुर वती आहे त उते पका वाटर शाख नई उते ठही वई आहे। काइम अली शाह जेके भिटूं खयूं उन्हनि अंग्रेज़ा खां परियों वारीअ जूं, जेके माण्हू वीचारा ज़मीनूं उनखे पाणी बंदि करे उनखे खपाइण ते मजबूर कयो, हाणे उते वाटर वही विया आहिनि। इम्तियाज़ मलाह जे इलाइक़े में जेके ज़मीनूं गैराबाद हुयूं उहे उन माण्हू विकिरो कयूं, हाणे उते पाणी पहुचे। ईअं त न आहे त पाणी हथ सां बंदि था कनि त जीअं ग़रीब खपाए छॾनि, पोइ वरी हो वॾा माण्हू बिल्कुलु जेको आहे सो माण्हुनि खे जेको आहे बुख ऐं बदहालीअ ते मजबूर करे ज़मीन विकिरो करायो जेको आहे सो करण ते मजबूर कयो थो वञे। उहे ज़मीनूं ख़रीद करे इहे बाअसर जेके सियासी जेके कामोरा आहिनि, सियासी जेके नुमाइंदा आहिनि, उहे ज़मीनूं वठंदा, जंहिंजे करे जेको आहे सो पाणी चंद इलाइक़नि में नथो ॾिनो वञे। बाक़ी मखसूस जेको उनजा पंहिंजा इलाइक़ा आहिनि उते पाणी 12 ई महीना पहुचे थो, ऐं जंहिंजे करे हिते जेको आहे माण्हू बुख कहिड़ा कहिड़ा वाह बंदा? अलीबर वाह बंदा, सानेसो, बिलावल वाह वाह, माछी माइनर आहे, कोबरी वाह वाह, सदारंग वाह वाह, सोनवा वाह वाह, बिलावल वाह वाह, समेत मीरवा मो समूरा जेके नंढियूं शाखूं लखे एकड़ ज़मीन बिल्कुलु लखे एकड़ ज़मीन गैराबाद आहे। हज़ारे जेके माण्हू आहिनि उहे उनजो जियापो आहे, उनजो ज़िंदगी आहे, उनजो गुज़र सफ़र असांजे हिन ज़रायत ते आहे, जंहिंजे करे वीचारा उहे बुख बदहाली ऐं ख़ुदकशीअ ते मजबूर आहिनि। केतिरा ख़ुदकशी जा तव्हां वाक़िया ॾिसो। हिन धरणे खां पोइ छा प्लानिंग ठाही? इंशाअल्लाह असां हाणे जेको आहे सो जाॻिया आहियूं ऐं हर हाल में असां रोड रस्ता आहिनि, कामोरनि जा आहिनि, सियासी चूंडियल नुमाइंदनि जा बि रस्ता बंदि कंदासीं। वोट बैंक ते असर पवंदो? बिल्कुलु जेको आहे सो वोट बैंक ते बि असर पवंदो। इहे जेके जेके माण्हुनि खे मारणु चाहिनि था, माण्हुनि खे बुख ते मजबूर करणु चाहिनि था, उहे इंशाअल्लाह गैरतमंद माण्हू हूंदा त उहे अहिड़नि सियासी माण्हुनि खे वोट न ॾींदा। ऐं मथां बल्दियाती इलेक्शन आहे ऐं माण्हुनि खे बि जेको आहे सो कुझु अहिड़ो गैरतमंदीअ जो मुज़ाहिरो करणु खपे त उनखे जेको आहे अहिड़नि माण्हुनि खे वोट खां जेको आहे सबक़ सेखारण जी जवाबु ॾियनि। हिन धरतीअ ते कारो नाणो कीन हुजे, माण्हू सभु आज़ादु हुजनि, जेल थाणो कीन हुजे। जीअं त असांजो 2 महीननि खां पाणी मुसलसल बंदि कयो वियो पियो वञे, ऐं जीअं त असांखे कॾहिं कालाबाग डैम जे नाले सां, बादशाह डैम जे नाले सां बेवकूफ़ कयो पियो वञे, असां क़ौम खे, सिंधी क़ौम खे तबाह करण जी हिकिड़ी साज़िश कई पई वञे। ऐं हिते जेके आहिनि वरी असां वटि कालाबाग डैम जा हिकु वॾा वागूं वेठा आहिनि, जेके MP आहिनि, MN आहिनि, जेके पंहिंजूं ज़मीनूं त आबाद कनि था पिया, पर असां ग़रीबनि जो पाणी नाहक बंदि कयो पियो वञे। असांखे जेको ख़ासि करे हिन महिल असांजे सिंध जेका आहे असां तक़रीबन इलाही इशू खे मुंहुं ॾेई रही आहे, ख़ासि करे माल जी बीमारी आहे, ॿिया टिया आहिनि। आख़िरी वसीलो जेको आपाशी जो हुयो, ॿियनि सभिनी वसीलनि में कहिड़ा कहिड़ा वाह बंद? साईं मीरवा जा जेके वाह आहिनि, संदारंग आहे, अलीबर वाह, बिलावल आहे, कोबरी शाख आहे, सोनवा वाह, सानेसो वाह, मथां पाणी खणी था वञनि। मथां साईं पाणी त अचे थो पियो। मीरवा तव्हां ॾिसंदो त फुल थो वहे, त मीरवा सफ़ा अवरटाप लॻो पियो आहे, उनखे खंडु न लॻी सघे। ऐं हेठां जेका असांजो पाणी बंदि आहे, ऐं संदारंग बिलावल आहिनि, सभिनी वाहनि खे पाणी बंदि करे माण्हुनि में शऊर आयो आहे त पंहिंजो हक़ हासिल। साईं माण्हुनि में शऊर आयो आहे, ऐं माण्हू हिन महिल ईअं सम्झो त सियासी तंग थी विया आहिनि, ऐं तंग थी माण्हू जंग कंदा हिननि सां। इहो वोट बैंक ते असर पवंदो? साईं इहो वोट बैंक खां वधीक असर कंदो, ऐं हीअ जेका करप्ट उमेदवारनि खे हिननि खे लोड़े छॾींदो। ऐं ख़ासि करे हिन महिल जेको आहे पीपल्स पार्टीअ जो असांखे मुस्तक़बिल ऊंदाहो थो नज़र अचे पियो। जेको पीपल्स पार्टी हिन महिल तालीम ऐं सिहत जेका सभई इशू आहिनि असांजा तबाह करे छॾिया आहिनि। रहियलु आख़िरी पाणी जो मसइलो उहो बि हुननि तबाह करे छॾियो आहे, ऐं हिन महिल हिननि जो असां मुस्तक़बिल ऊंदाहो था ॾिसूं पिया। असांजा वाह बंदि लॻा पिया आहिनि, असां पाण जेके आबादगार आहियूं सरापा एहतियात लॻा पिया आहियूं, ऐं असांखे माना पाणीअ जो आख़िरी जियापो जेको पाणी आहे उहो ई बंदि कयो थो वञे पियो। असांखे पाणी ॾियो ऐं असांखे पाणी खपे, असांखे ॿियो कुझु कोन था ॾियो। न तव्हां तालीम ॾिनी। कहिड़ो वाह थो वञे? साईं अलीबर वाह, अलीबर वाह तक़रीबन अंग्रेज़ जे वच खां अलीबर वाह जो पाणी बंदि आहे करिणो,
अंग्रेज जी लिखत में आहे, पर हे असांखे हुनखे वाराबादी था ॾियनि। जेॾी महिल हिन सां राब्तो था कयूं तीअं असां वाराबादी ख़तमु कई आहे, पर ख़तमु कई आहे पाणी जो ढुकी कोन था ॾियनि। 4 महीना थी विया आहिनि, पर हिकिड़ो ॾींहुं अचे थो जेको आचर ऐं सूमर ॾींहुं अचे थो, मथों को वाटो आहे जेको खोराए थो, अलीबर खे साओ करे वरी बंदि करे था छॾनि। टियों महीनो वाह बंद लगा पिया सदारंग अलीबर कोबरी माना खानवा सब बंद लगा पिया ॿियो ठहियो पर बोल लाइ बो का शइ कोन्हे। बोल विच बाजा झड़ पिया सॼा हवा उॾारिया लखे रुपया के जवानीअ में पाणी कीअं हलंदो? औजूं था साईं, औजूं था। हाणे त असां पीअण लाइ सिखूं था। ते महिरबानी रेट ई किरी पिया हूंदा ज़मीनुनि जा। रेट हस्कारी माना पाणी बंदि कराए ग़रीबनि खां वञी खसनि था ॿियो छा। पाणी बंदि कराए बेघर थी वरी बुख में विकिणे छॾे थो, पोइ मानी आबाद वरी ॿिया चङा कनि था। पाणी असांखे वञी वञे थो ज़मीनदार अचनि त पोइ वरी आबाद थियणो आहे। हाणे मां आबादगारनि ॿधी कई आहे जो पंहिंजे हक़ बिल्कुलु इनशाला ॿधी कयोसीं। इनशाला लाखनि ते पाणी ईंदो। जे वोट वठण अचनि त पोइ वोट न ॾींदासीं, बिल्कुलु न ॾींदासीं, न ॾींदासीं। ॿुधे न साईं, इहा असांजी महिरबानी करे पाणी असांखे पहुचे अलीबर सदारंग सोनवा ऐं पाणी असांखे इहो मतिलबु पहुचे। फराटर पीरबुडे में ज़मीन आहे, अलाए केतिरी बि ज़मीन आहे। मखदूम साहब अमीन फ़हीम जी ख़ुदि जी पुट जी ज़मीन ज़ाती आहे, उते पीरबुडे में आहे उहा उते। गाबर शाह अलीबर वाह बंदि कयो आहे। लुंडी शाह सेठार जा अलीबर वाह इहे बंदि कया विया फैज़गंज जे उते पाणी वञे पियो। मंज़ूर साहब हाउस मंज़ूर असांजे ज़मीन में पाणी वञे पियो, केला भरजनि पिया। नौकरियूं असांखे कोन ॾियूं साईं फज़लु शाह, नौकरियूं त कोन ॾियूं असांखे। असांजा जेके पाणी ऐं सहूलियतूं कसे रहिया आहिनि, असांजूं ज़मीनूं जीअं हे त टके धड़ी खपनि। नाज़रीन ही सुगेस में धरणो लॻायो वियो, जेके मुख़्तलिफ़ वाहन जा आबादगार ऐं ज़ुल्म खां निकिता आहिनि, जिन माना ईअं सम्झो त पंहिंजे हक़ जे लाइ ऐं हिते धरणो हुयूं। सुबुह 8 खां वठी हिते धरणो लॻायो वियो ऐं हिननि आबादगारनि सां इंसाफ़ कयो वञे। हिननि जे निड़ीअ ते लत ॾिनी वई आहे, हिननि जे बचनि जो गिरोह खसियो पियो थो वञे, हिननि जे पीअण जो पाणी खसियो थो वञे, हिननि जूं ॿनियुनि जा रेट किरी पिया आहिनि। ऐं हीअ जेके बि आबादगार आहिनि, 100 एकड़ वारो आबादगार जेको आहे उहो वीचारो मज़ूरी करण ते मजबूर आहे। ऐं वॾा माण्हू, वॾा मगरमच्छ, वॾा गोरपट, फिरोन ऐं नमरूद जेके आहिनि उहे हिननि जो हक़ खाई रहिया आहिनि। इंसाफ़ कयो वञे ऐं आबादगारनि खे ऐं हुननि जे घुर्ज मूजिबि पाणी ॾिनो वञे। कैमरामैन जावेद गुंजो ऐं शबीर जोगीअ सां इजाज़त ॾींदा पंहिंजे मेज़बान शौकत नूनारीअ खे सदाईं गॾु।